अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, सभिनी खे जुमा मुबारक हुजे। जुमे जो ॾींहुं आहे। हिते आया आहियूं, असांजा माइट आहिनि दोस्त, उन्हनि वटि आया आहियूं। कुझु नवां माण्हू आया आहिनि पाकिस्तान मां कमाइण जे लाइ। अॼुकल्ह सभु को अचे थो कमाइण जे लाइ। ये पंहिंजो तारीफ़ कराए थो, तव्हां ॿुधंदा वञो। जी मुंहिंजो नालो अब्दुल सत्तार चांडियो ॻोठ कड़े सबड़ खान खां। मां पाण प्राइवेट टीचर हुयुसि जीअं सऊदी अरबिया में वेठा मक्का में। मुंहिंजो नालो ज़ाहिद आहे, कड़े सबड़ खां चांडिया। पुट कीअं ई अलाह रखियो। रजब अली चांडियो कड़े सबड़ खां। पुट कीअं ई रसूल बख्श मूंखे तो सुञाणींदा रेसमियर रेसमियर अली चांडियो रेस आवाज़। वठे चङो मरसो हे चेंज करे चङो आहे न। जी इहो असांजो रेस हुयो, जंहिंजे काफ़ी मामला मसाला हुआ जेके सभिनि हल कया, ज़ुल्म जा फ़ैसिला कया। वरी मुते कमेंट अचनि सुभाणे। मां फ़ैसिला कोई न कया पर हाणे ख़ैर जेके फ़ैसिला कया हाणे मञिणो त हर कंहिंखे पवंदो। छाहे अॼुकल्ह वरी दौरु अहिड़ो आहे, केरु बि अगरि फ़ैसिलो करे लिखी थो ॾिए त मां हीउ फ़ैसिलो मां कयो आहे न, पोइ हुन केरु मटाए नथो सघे चई मां फिलाणे जो फ़ैसिलो कयो हुयो। बाबा तव्हां ॾे जो तव्हां बि त ॻाल्हियूं ॿुधो न हुन जूं, त उहो छा था चवनि। पर ईअं आहे कोन। हिते कम जे लाइ हिते आया आहिनि, पर कमकार बि घटि आहिनि। उतां हर माण्हू उतां निकिरे थो त मां वञा वञी कमायां, के कुझु जेके पंहिंजा मामला मसाला हल कया। हीउ हिकु माण्हू हिते आयो, मां हुनखां पुछा कयो, मां चयो तूं जो हिते आयो हुई सऊदी में पंहिंजा ख़्वाब पूरा करणु आयो हुई न? चई मां पिया ख़्वाब पूरा करणु कोन आयो आहियां। मां चयो मां हिते जेको बि ईंदो चवंदो मां पंहिंजा ख़्वाब पूरा कयां। जीअं हिकिड़ा ख़्वाब ईअं हूंदा आहिनि त मां बंगलो ठारायां, कार वठां, पंहिंजे घर वारे ख़ुशि रखां, इहे हिकिड़ा ख़्वाब हूंदा आहिनि न। पोइ मां चयो तूं पिया ख़्वाब पूरा करणु कोन आहे, भाउ आहे जो चई मां हिते कमाइण आयो आहियां। मां तूं ख़्वाब छो थो पूरा करी पंहिंजा? जी ॻाल्हि इहा आहे त मां हर राति ख़्वाब में इहो ॾिसंदो आहे मुंहिंजो लाश माण्हू खे था वञनि। हाणे मूंखे चई ॿुधाए त मां पंहिंजो चई ख़्वाब पूरो कयां इहो, इन जे करे मां चवां थो मां पंहिंजो ख़्वाब पूरो रखंदुसि। बाक़ी महिनत कंदुसि कमाईंदुसि। अरे तूं ई हाल तूं पंहिंजो हाल हाल ॾे। जेको पुछा करे जे ॿुधाईंदव। असलम जे बारे में कुझु पाण कर संगत खे। असल में सभु गॾु घुमिया थे ॿियो छा कयो। हे त असांजो हिकिड़ो दोस्त आहे, उनजो पुटु आहे अलाह रखियो चांडियो, जेको सोशल वर्कर बि आहे हां ॾिसना ऐं मौलवी बि आहे। यानी कि ॿ टे रंग आहिनि हुन में, मास्टर बि आहे ऐं मास्टर बि आहे, सम्झो न। सोशल वर्कर बि आहे, मामला मसाला जेके थींदा आहिनि उहे हल कराईंदो आहे, माण्हुनि सां गॾु वेंदो आहे मथे ताणी। तूं छा थो चवणु चाहीं? बस बारे ॿुधायो असलम। हे त मास्टर हुयो उते जेको तो असांजे हुते स्कूल में ॻोठु। बसि को गुनाह अहिड़ो के जंहिंजी सज़ा हिते पियो थो लोड़े हाणे, सम्झो न। न त हुते पघार ठीकु ठाक मिलेसि पई, पोइ बि चए वञा थो सऊदी वञी भला हाणे मास्तरी छा हा ज़्यादा वञी कया, पंहिंजा ख़्वाब पूरा करणु हिते आयो आहे। 40,000 तो हिते हाणे कमकार बि करे 40,000 खणे पोइ पघार तकिड़ो हेॾे भॼी आयो। छा रोड ते पिया आहिनि या पैसा तूं खणी ॿियो हलियो वेंदे। अलाह अलाह करे बाबा अलाह सुने। तूं कुझु न, तूं कुझु लफ़्ज़ चओ सम्झण लाइ। सही है। हे बि हुते महिनत कमकार कंदो हुयो, पर यानी कि गुरबत आहे हुते घणी एतिरा कमकार कोन्हनि। हारी माण्हू छो हिकु त ॿनिनि जो बि हाल कोन्हे को, पाणी वक़्त ते ॼनि कोन था। जे पाणी ॼनि था वरी जॾहिं अन्न थो लहे त वरी अन्न खे पट था कराए छॾनि। पहिरियों जेका शइ 4-5 हज़ार जॾहिं अन्न लहंदो पोइ 2,000 1,500। हाणे ग़रीब माण्हू काॾों पूरी पवे। तूं पंहिंजा तासरात पेश कर। साईं असांजे तासरात आहिनि, असांजे मुर्शिद जी पार्ट हुजे त उनखे सपोर्ट कयो, लाइक शेयर कयो, कमेंट कयो, को शेयर कयो। असां सऊदी ताईं हिते मिलिया थे असां। असांजो यूट्यूब चैनल बि अथव, उते बि तव्हां वञो त उते बि तव्हांखे काफ़ी असांजा वीडियो मिलंदा। काफ़ी दोस्त चवंदा आहिनि त फेसबुक मां वीडियो न आहिनि, नथा लहनि। सो फेसबुक वारा वीडियो तकिड़ा न आहिनि ॾींदा। पंहिंजे दोस्तनि जा नाला खणो, थी सघे तव्हांजा दोस्त बि ॾिसनि। दोस्त त असांजा काफ़ी आहिनि ॻोठनि में। कंहिंजा ॿटनि जा नाला खणो। मिसाल जीअं बाबर अली आहे, अज़हर अली आहे, ॿिया जेके ॻोठ जा दोस्त आहिनि जीअं साईं खादिम हुसैन थियो, ॿिया बि काफ़ी दोस्त आहिनि। वीडियो त वेंदो दुनिया में, ये तव्हांजे घर में मोहम्मद उस्मान आहे, काफ़ी दोस्त असांजे ॻोठनि में रहंदा, उन्हनि खे बि अस्सलाम वालेकुम। तूं पंहिंजे दोस्तनि जा नाला खण छोकिरा। मुंहिंजा दोस्त आहिनि आज़ाद जेको दुकान वारो, इहो दोस्त आहे। ॿियो इमरान आहे, मामे जो पुटु आहे। मां हिन खां पुछां थो कयां त हे छा जे करे आयो आहे, इहो त मूंखे ॿुधाए। तूं छा जे करे आई? तूं छा जे करे आई? माना सॼी संगत खे असां माना अस्सलाम वालेकुम चवंदा। जेके बि स्कूल जा दोस्त हुया, जेके बि असांजा टीचर हुया, हेड मास्टर हुयो अली असगर चांडियो, अली मोहम्मद लाशारी, साईं नूर हुसैन, ॿिया जेके बि संगत आहे सभु। तव्हां घणा साल कमु कयो स्कूल में?
मूंखे माना तक़रीबन 3-4 साल थिया मज़ो आयो सही हलिया सभु माशाल्लाह ज़बरदस्त शिकायत कान्हे न का बि न का बि यादि दर्ज करायो जबरदस्त हलियो बि पोइ वरी हेॾे पंहिंजी आहे छा तोखे ॾे कहिड़ो नंबर अब कुझु हथराम हल्को हथ कर बसि ऐं छा कयूं हर माण्हू खे पंहिंजो पंहिंजो जोश थो थिए हिनखे बि जोश थो जागे छा कयो भला मजबूरी ॾे थो न हेॾे जो भॼी आयो रोड ते पिया था पिया न यार काफ़ी माण्हू अंदा भॼी था अचनि हिते छा आहे असां ख़ुदि हाल तूं छो आहे मां आयो आहियां मदीनो साईं दार थी केम दीदा हाणे वञ न मोटी वेंदासीं ॿियो छा कयूं हिते पोइ वञ न वेंदासीं टाइम वक़्तु ईंदो वेंदासीं जेतरी हयाती थींदो वेंदासीं न त बसि मदीनो साईं दार थी केम ते ॿियो न छा कयूं हे सेठ असल में अलाह साईं ख़ुशि करे त असां सां मिलियो महिरबानी थोरा आहियूं ऐं जेके बि दोस्त आहिनि तव्हां पुछा कंदो हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी कहाणी हूंदी आहे हर कंहिंखे पंहिंजा पंहिंजा ॾुख हूंदा आहिनि पर हाणे हिते माण्हू विडियो में त बयानु नथो करे सघे जा वरी माण्हू कंहिंखां पुछा बि नथो करे सघे त तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे कहिड़ो ॾुख आहे पर हर माण्हू हिन दौर में माना कंहिं न कंहिं तकलीफ़ में हूंदो आहे पोइ कंहिंखे पंहिंजनि मां तकलीफ़ मिलण हूंदी आहे कंहिंखे दोस्तनि मां कंहिंखे वरी कंहिं मिट माइटनि मां ऐं कई ज़रूरतूं आहिनि जंहिंजे करे माण्हू हिते अचे थो पंहिंजा ख़्वाब पूरा करण जे लाइ असां पंहिंजा ख़्वाब पूरा पाकिस्तान में सही ज़िंदगी गुज़रे पई या हिते सऊदी अरब में मज़ो आहे ॿुधाए पाकिस्तान में हाणे पंहिंजो मुल्क आहे उते त अञा बहितर हुई हिते त हाणे रोज़ी करण आहियूं हिते ॼण मज़ूर जे हिसाब सां असीं रहिया पिया आहियूं उते ऑफिसर आहियो उते त ॼण पर सुकून में हुयासीं हुते त अच्छा लटा कपिड़ा पाए सुबुह जो तड़ करे सिधो उते वञे उते नंढा ॿार सलाम कनि हाणे सर आयो उहे सलाम कनि जो उस्ताद आहे टीचर आहे छो जो उस्तादनि जे लाइ असांखे अदब अॼु ताणी मां हाणे बि वियो हुउसि हिकिड़ो उस्ताद मूंखे मिलियो मुंहिंजो उस्ताद हो पर सफ़ा कुराड़ो थी वियो वीचारो जॾहिं मिलियो मां मूंखे चई मां तो सुञाणा कोन थो मां चयो मां तव्हां वटि पढ़ियो हुयुसि पोइ जॾहिं हुनखे ॿुधायमि चई मां टाइम बि घणो थी वियो आहे मां बि रिटायर थी वियो आहियां सो उस्तादनि जो अदब अॼु ताणी बि असांखे आहे तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी हे नवां माण्हू आयल आहिनि ॿाहिरि जी संगत खे बि असांजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम जेके बि ॿाहिरि ॻोठनि जा असांजा उस्ताद आहिनि मिसाल जीअं असांजे सीनियर टीचर साईं अब्दुल अमीन चांडियो साईं अताउल्ला लाशारी ॿिए जेका बि असांजी ॿाहिरि संगत आहे स्कूल चैनल जे बारे में कुझु चओ इन सभिनी जे तरफ़ां उन्हनि खे अस्सलाम वालेकुम ऐं उस्ताद जे असलम जांडियो उनजी बि थोराइता आहियूं जीअं असांखे पंहिंजो महिरबानी जो असां सां गॾु वीडियो भरे एडिटिंग सां महिरबानी ब्लैक फॉलो कयो त सभिनी दोस्तनि जी महिरबानी असलम खे वॾाई कान्हे वॾाई न आहे गरीब तव्हां त ॾिठो आहे न असांजो यूट्यूब चैनल अथव उन ते तव्हां वेंदव उते तव्हांखे सुठा वीडियो मिलंदा ऐं काफ़ी माण्हू जंहिंजा वीडियो असां सां गॾु भरियल आहिनि जेके हिन फ़ानी दुनिया जी छॾे हलिया विया असां जंहिं महिल जहिड़ा हूंदा पंहिंजी नियतुनि जे करे असांजा सन जेके सभु मरी विया असां जहिड़ा पंहिंजी नियतुनि जे करे तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी हर हमेशह ॿिए जे लाइ तव्हां सुठो सोचींदव अलाह ताला तव्हांजे लाइ सुठो कंदो तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी अस्सलाम वालेकुम